अस्सलाम वालेकुम हक मौजूद जे तमा तांजी बेंदी फनकार आसरा अली। उम्मीद है त मुझा प्यारा सिंधवासी बिल्कुल ठीक होला। मुझो वीडियोस ठाहिण जो नंढड़ो मकसद त जी असांजी सिंध जी का तमाम बेहतरीन फनकार अदी फायज़ा अली के सिंधी मीडिया चैनल ते वेही करे इंटरव्यू में मुझे बारे में तनकीद कई है। सो मां अदी फायज़ा अली जी मुखातिब थींदे अदी फायज़ा अली के चवां त माशाअल्लाह अदी तव्हां हिकु बेहतरीन फनकार आहियो ऐं मां हिकु ग़रीब फनकार आहियां। ऐं जेको सो तव्हां चयो आहे त हीअ माई थी करे अहिड़ी वर्गल शाइरी ॻाए थी ऐं उन खां अलावा हिनखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे, असांजी बि इज़त जो ख़्यालु न आहे ऐं हिन जे करे असां बि ख़्वार थियूं था त मां तव्हां खां अदी इहो पुछंदमि तव्हां मुंहिंजे करे ख़्वार कीअं था थियो। ऐं उन खां अलावा तव्हां चओ त हिनखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे त बाबा मूंखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां हिन फील्ड में जेको बि कमु कयो इज़त ऐं अदब सां इख़लाक़ सां कमु कयो आहे सो इंशाअल्लाह मां अॻिते बि कंदमि। ऐं वर्गल शाइरी मां त हिकिड़ी खणी शाइरी ॻाई माशाअल्लाह तव्हांजो त पूरो यूट्यूब वर्गल शाइरियुनि सां भरियल आहे। यारी रख मूंसां मिठा ॿिया अहिड़ा अहिड़ा गाना भाई कॾहिं असां त तव्हांखे तनक़ीद न कई, असां त तव्हांजे बारे में कंहिंखे बि न चयो हूंदो कुझु बि न। तव्हां त माशाअल्लाह हेॾे चैनल ते वेही करे मुंहिंजे बारे में तनक़ीद कई आहे। ऐं अल्लाह ताला जो क़ौल आहे त वक़्तु न विसारियो, वक़्तु हर कंहिंजे मथां अचिणो आहे ऐं वक़्तु इज़्ज़ो मंतशा वक़्तु ज़िलो मंतशा। अल्लाह ताला इज़त ज़िलत सभिनि खे ॾींदो आहे, जेकॾहिं इज़त आहे त ज़िलत बि अचणी आहे। सो मां अदी तव्हांखे ॿियो त कुझु बि नथी चई सघां, मां तव्हांखे वधि में वधि इहो चवंदमि त तव्हां बि उहो ॾींहुं यादि कयो त इहा मूं जहिड़ी महल ऐं जीअं मां ग़रीब आहियां अहिड़ी महिल भाई तव्हांखे बि आई हूंदी, तव्हां बि कुझु पैसनि जे करे अहिड़ी वर्गल शाइरी ॻाई हूंदी। सो तव्हांजी वॾी महिरबानी, वरी बि मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजी बुलंदियुनि ते पुॼाए। ऐं इहो मां त चवंदमि त अदी फायज़ा इहो जेको तव्हां ॻाल्हायो आहे एॾो इंटरव्यू में वेही त हिनखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे, मुंहिंजो बि न। सो इहो मां त सम्झां थी तव्हां नथा ॻाल्हायो, इहे तव्हांजा कुझु चारि पैसा आहिनि उहे था ॻाल्हाइनि। सो इंशाअल्लाह मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त मौला जे हुकुम सां ई मौला जे करम सां जॾहिं अल्लाह ताला मूंखे बि मुंहिंजी मंज़िल ॾेखारी, मां बि जॾहिं पंहिंजी बुलंदियुनि ते पुॼियमि त इंशाअल्लाह मां बि सूफ़ी ॻाईंदमि ऐं इंशाअल्लाह मां बि जेको बि मां पंहिंजी महिनत कंदमि इंशाअल्लाह मां बि सूफ़ी ॻाईंदमि। ईअं न आहे त को भाई मां हिकिड़ी शाइरी वर्गल ॻाई त भाई हाणे मां अॻिते न ॻाए सघां न। सो इंशाअल्लाह मूंखे पंहिंजे अल्लाह ताला में उमेदु आहे त मां हिकु ॾींहुं सुठो ॻाईंदमि ऐं सूफ़ी शाइरी ॻाईंदमि इंशाअल्लाह। ऐं मुंहिंजी तहे दिलि सां तव्हांखे बि दुआ आहे ऐं हर फ़नकार खे मुंहिंजी दुआ आहे, छो जो हर फ़नकार मुंहिंजे ख़्याल सां त हिन तकलीफ़ुनि ऐं गमनि मां गुज़री करे अॻिते पंहिंजी बुलंदियुनि ते पुॼियो आहे। सो मुंहिंजी तव्हांखे बि अदी दुआ आहे त तव्हां अॻिते अञा तरक़ी कयो, पंहिंजी मंज़िल ते पुॼो। ऐं मां हे वीडियो जेको बि तव्हां केरु बि मुंहिंजो वीडियो ॾिसे थो, मां हिकु ग़रीब फ़नकार आहियां, तव्हां मूंखे ॿुधाइजो त छा मां पंहिंजे हिक जे लाइ नथी ॻाल्हाए सघां, भई मां ॻाल्हाए सघां थी। ऐं हीअ वीडियो मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु कंदमि त तव्हां हिनखे तमामु घणो शेयर कजो ताकी हीअ मुंहिंजो वीडियो हर कोई ॾिसे ऐं मूंखे ॿुधाए त भई मां ग़लति ॻाल्हायो या सही ॻाल्हायो आहे। मां सम्झां थी त भई मां जेको वर्गल शाइरी ॻाई आहे न, इहा मां कंहिं बि महफ़िल में न ॻाई आहे, मां सिर्फ़ु ऑडियो वीडियो करे ॻाई आहे। सो वॾी महिरबानी ऐं शदो आबाद हूंदो, मौला पाक ॾिसण वारनि खे ऐं ॿुधण वारनि खे बि ख़ुशि रखे, जेके जेके मुंहिंजा वीडियो ॾिसी रहिया आहियो तव्हां। ऐं हीअ वीडियो मुंहिंजो तमामु घणो शेयर कजो, तव्हांजी वॾी महिरबानी, मौला सलाम।